पहिरियों नंबर तारीफ़ उन हस्ती जी जैसे खुदा को दुरूद तो पढ़े दुरूद उन्हें अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद नबील उम्मी वला आलिही व सहाबिही व बारिक वसल्लम। सिख रमज़ वजूद विञावण दी नई हाजत पढ़ण पढ़ावण दी अखरां दे विच जोई अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया इस बाती दा इल्म जो पढ़िया मौज तनासिर सावण दी सिख रमज़ वजूद विञावण दी। असां आयल महिमाननि खे ख़ासि तौर ते 12 आयल महिमाननि पंहिंजे सरवाण सैयद गुलाम हैदर शाह साईं शफ़ी मोहम्मद सोलंकी शहबाज ग्रुप जगमान शहबाज टू जगमान रहमतुल्लाह फुलगुरी सचल ग्रुप जे मीर हसन हुजण शफ़ी मोहम्मद सस्तो सचल ग्रुप ऐं ठंडेजाम खां आयल जाखोड़ी वर्कर असांजो यकीन कयो त उनखे साईं मोहम्मद अली जिथे बि साईं सिंध जी कुंड में चवंदो दुरूद खणी उते पहुची वेंदो। अॼु असांजा घणा में घणा कलंदरी आहिनि एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा ख़ासि तौर ते उत्तर सिंध में वॾा वॾा ऑफिसर बि आहिनि मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा जीअं मीर हसन हुजण ममता सोडो वग़ैरह वग़ैरह घणा नवाज़ चाचर मतिलबु तमामु घणा आहिनि उन्हनि समूरनि खे ज़रूरत इन चने सर फुर्सत आहे कद जो नंढड़ो पर ख़ुदा जो कसम चङनि भलनि खां हुनजो कमु चने सर साईं जे पोयां पोयां वेठो आहे तमामु जाखोड़ी तमामु सादो चने सर फुर्सत ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि मूंखे कंहिंजा नाला अचनि था कंहिंजा कोन बहरहाल रियाज़ अलमाणी जो बि असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं ख़ासि तौर ते असांजो साईं महबूब शाह तव्हां घणो करे ॾिठो हूंदो केटीएन ते साईं महबूब शाह असांखे वक़्त में अदाकार बि आहे पर हिते अदाकारी साईं जी कान हलंदी आहे सिर्फ़ु दुरूद 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 तो सचल जे बैत सां आजाणो पूरो थियो बैत इहो आहे आख्या मुर्शिद मए जी प्याली पीवे आँख में इवें साईं इवें आख्या मुर्शिद जोतम जीवे नाल असादे जीवे आँख में इवें साईं इवें आख्या मुर्शिद जीअं मंसूर हलाज नारा मारिया अनल हक़दा सचल तूं बि मारी इवें आँख में इवें साईं इवें हक़ मौजूद समूरनि जो